जी नाज़रीन अचो त अॼु अव्हां जी मुलाक़ात करायूं था सिंध जे हिकु अहिड़े नौजवान शख़्सियत सां अॼु जे ख़ासि महिमान सां जेके ऑथर बि आहिनि एडवोकेट बि आहिनि पॉलिटिकल एंड करंट अफेयर एनालिस्ट बि आहिनि ऐं टेक्नोलॉजी एंथुसियस्ट बि आहिनि। हाणे तव्हां सोचंदा हूंदो त हिकिड़ो ई माण्हू एतिरा सारा कम अञा त घणी अचीवमेंट्स आहिनि जेके हू पाण पंहिंजे वात सां ॿुधाईंदा त हुननि ज़िंदगी में छा अचीव कयो आहे ऐं कहिड़नि कहिड़नि चैलेंजिस खे हुननि फेस कयो आहे। पर हुन सां गॾु ई असांजो जेको अॼु जो मौज़ू आहे उहो आहे आज़ादी ज़िम्मेवारी ऐं मुस्तक़बिल जेको आहे डिजिटल मीडिया जो की अॼुकल्ह हो तव्हांजी स्क्रीन्स ते बि ईंदा हूंदा ऐं पॉडकास्ट ज़रिए अव्हां ताईं अहिड़ियूं अहिड़ियूं इंफॉर्मेशन्स बि पहुचाईंदा हूंदा जेकी तव्हांखे बिल्कुलु बि ख़बर कोन हूंदी। सो ॻाल्हि कजे थी डिजिटल मीडिया जी त जेका रवायती मीडिया सां गॾु डिजिटल मीडिया बि अवाम में तेज़ी सां मालूमात जो वॾो ज़रियो बणिजी रहियो आहे। हर रोज़ नवां डिजिटल इदारा यूट्यूब चैनल्स पॉडकास्ट साम्हूं अची रहिया आहिनि। पर इन सां गॾु अगरि ॻाल्हि कजे इंफॉर्मेशन जी त उन में मिसइंफॉर्मेशन बि इंक्लूड हूंदी आहे डिसइंफॉर्मेशन बि इंक्लूड हूंदी आहे फेक न्यूज़ बि हूंदियूं आहिनि ऐं ग़ैर ज़िम्मेदाराना सहाफ़ती रवैयो बि हिकु वॾो चैलेंज बणिजी वियो आहे। अॼु जे प्रोग्राम में असां ॻाल्हाईंदासीं त डिजिटल मीडिया जी आज़ादी ज़िम्मेवारी ऐं उन में तवाज़ुन कीअं बहितर बणाए सघिजे थो ऐं सहाफ़त जो मुस्तक़बिल कहिड़े रुख में वञी रहियो आहे। इन हवाले सां असां सां गॾु जीअं त मां तारुफ़ कराए चुकी आहियां मौजूदु आहिनि नौजवान सहाफ़ी आदिल अली साहब जेके पाण बि डिजिटल मीडिया ते अव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां पंहिंजे प्रोग्राम में शिरकत जो मौक़ो ॾिनो मां थोराइतो आहियां। इट्स बिन ऑनर टू बी एट सिंध वॉइस अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू सो मच सर। अव्हां पंहिंजे एतिरी क़ीमती टाइम में अगरि चइजे त क़ीमती वक़्तु मां असांजे लाइ टाइम कढियो ऐं अव्हां असां वटि कुर्ब जा क़दम भरे आया महिरबानी अव्हां जी। ऐं चवंदा न कुझु शयूं हूंदियूं आहिनि पेटी भाई जी त हिकु सहाफ़ी हुननि जुड़ण जे नाते मां सम्झंदो आहियां त शयूं प्रायोरिटी बेसिस ते हलंदियूं आहिनि। त व्हेन ड्यूटी कॉल्स फर्स्ट त मुंहिंजे ख़्याल में देयर इज़ नो सेकंड थॉट। सो व्हेन देयर इज़ नीड वी आर देयर। अच्छा अगरि मां अव्हां खां सोशल मीडिया जो की तव्हां पॉडकास्ट करे रहिया आहियो डिजिटल मीडिया ऐं सोशल मीडिया जे बारे में जेकर अव्हां खां हिकिड़ो सवाल कयां त अवाम आॾो इन्हनि डिजिटल मीडिया खे ऐं सोशल मीडिया खे केतिरो ज़िम्मेवार हुजणु घुरिजे त अव्हां जी छा राय हूंदी? अच्छा, सभ खां पहिरियों त मां तव्हांजी ॻाल्हि केतिरो हिते करेक्ट कंदुसि त डिजिटल मीडिया सोशल मीडिया का डिफरेंशिएट न आहे। मतिलबु एनीथिंग दैट इज़ प्रेज़ेंट ऑन इंटरनेट मतिलबु जेका शइ इंटरनेट हली रही आहे उहा बेसिकली डिजिटल आहे। ऐं डिजिटल मीडिया खे यूज़ कंदे डिजिटल मीडियम्स खे यूज़ कंदे कुझु प्लेटफॉर्म्स अहिड़ा आहिनि जेके सोशल यूज़ न आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जेके कॉर्पोरेटली यूज़ न आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जेके फॉर बिज़नेस जनरेशन पर्पज़ लाइ यूज़ थींदा आहिनि। तव्हां ॻाल्हि कई त सोशल मीडिया जे थ्रू या डिजिटल मीडिया जे थ्रू जेका सहाफ़त थी रही आहे सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जा जेके सहाफ़ी आहिनि उहे अवाम आॾो केतिरा जवाबदेह आहे। सवाल तव्हांजो कुझु ईअं आहे। मां जवाबु ईअं ॾींदुसि अॼोके दौर में अगरि ॾिसो त सहाफ़त जो जेको मतिलबु मेन स्ट्रीम जो सहाफ़त जो हाल ॾिसो अख़बारात तक़रीबन जंहिं उहे हाणे मतिलबु माज़ी जो किसा पहिरियों न बणिजी चुका आहिनि ऐं मेन स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक मीडिया जेको आहे उहो बि पंहिंजे आख़िरी साहनि ते साइन ते पियो हले पियो। त हीउ जेको दौरु आहे उहो इवॉल्व थी चुको आहे। पीपल हू रेज़िस्ट द चेंज जेके माण्हू तब्दीली खे रेज़िस्ट कंदा आहिनि दे आर नो लॉन्गर सीन इन द हिस्ट्री। मतिलबु उहे मौजूदा दौर में किथे बि नज़र न आहिनि ईंदा। त ईंदड़ एरा ऐं मौजूदु एरा ईंदड़ एरा त अॻिते त पोइ बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे। हीउ जेको हली रहियो आहे हीउ डिजिटल एरा हिकु हली रहियो आहे। डिजिटल एरा में हाणे बदकिस्मती आहे पाकिस्तान जी त पाकिस्तान में पेमरात आहे। तव्हां वटि जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी मौजूदु आहे, तव्हां वटि PNSC पाकिस्तान न्यूज़ पेपर सोसाइटी मौजूदु हुयो, तव्हां वटि जेको आहे APNS जहिड़ा इदारा मौजूदु हुया, तव्हां वटि कुझु सहाफ़ती इख़लाक़ियात ऐं इदारा जाती ज़िम्मेदारनि जा कुझु बोझ तव्हांजे कंधनि ते भार तव्हां ते हुया। हिन वक़्तु असां पाकिस्तान में जंहिं शइ जी हिकु कमी जो सामनो उहो आहे डिजिटल मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी। मूं डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते इहा ॻाल्हि कई बि आहे ऐं कुझु दोस्तनि खे बुरी बि लॻी आहे छो जो हिन वक़्तु असां शतर बेमुहार वारे सिलसिले में हली रहिया आहियूं त जेको जीअं हले पियो जंहिंखे जीअं सम्झ में आयो बसि उहो हली करे पियो कमु। त मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु अगरि सहाफ़ी रहिया आहिनि त उहे जेके सहाफ़ी हुया अख़बार वारा कलमकार हुया, कलमकारी खां उहे बाद में उहे TV प्रोग्राम्स ते आया एज़ एंकर कमु कयो, हाणे उहे प्राण खे ट्रांसफॉर्म करे आया आहिनि डिजिटल मीडिया ते। त इहे त सहाफ़ी जेके आहिनि ज़िम्मेदार आहिनि ऐं सहाफ़त कंदे अवाम जे आॾे जवाबदो बि आहिनि त जेका इंफॉर्मेशन न ॾेई रहिया उहा कंहिं बि तरीक़े सां मिसइंफॉर्मेशन या डिसइंफॉर्मेशन जी कैटेगरी में शुमारु न थिए। एंड इंफॉर्मेशन शुड हैव बीन चेक बिफोर। फैक्ट चेक जेको हूंदो आहे उहो लाज़मी हुजणु खपे छो जो अगरि तव्हां अवाम खे गुमराह कंदो
हिकु हूंदो आहे न हिकिड़ो इंडिविजुअल एक्ट, हिकु ज़ाती फ़र्द जो जेको ग़लती जेका हूंदी आहे जी उहा उनजी ज़ात ताईं हूंदी आहे या मख़सूस चंद माण्हुनि ताईं हूंदी आहे। हिकु अहिड़े माण्हू जी जेको कंहिं कम्युनिटी खे रिप्रेज़ेंट करे या कंहिं हिकिड़ी लॉबी खे रिप्रेज़ेंट करे हुनजो नुमाइंदा हुजे, उहो का ग़लती करे विझे त पर जो जेको ॿार ऐं बोझ आहे न उहो सॼे मुआशिरे खे बिल्कुलु ईअं ई आहे। त सहाफ़ी अगरि गैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कंदो त मुंहिंजे ख़्याल में उनजी फैलायल डिसइंफॉर्मेशन ऐं मिसइंफॉर्मेशन जो बोझ जेको आहे उहो पूरी आवाम खे बि बर्दाश्त करिणो पवंदो ऐं पोइ जेका ॿी सहाफ़ी बरादरी आहे उहा बि इम्पैक्ट थींदी, छो जो पोइ तव्हांखे डिफरेंशिएट करण लाइ तव्हां वटि पैरामीटर्स न बचंदा। त सहाफ़ी जेके डिजिटल मीडिया ते आहिनि बिलाशुबा आवाम खे जवाबदेह आहिनि। आवाम खे जवाब ॾियण सां गॾु गॾु हू को मुल्क में लाॻापियल कानून खे बि जवाब ॾींदा आहिनि त तव्हां जेका इंफॉर्मेशन शेयर करे रहिया आहियो दैट शेयर शुड हैव बीन चेक बिफोर, तव्हां हुनखे चेक कयो, मिसइंफॉर्मेशन न आहे, डिसइंफॉर्मेशन न आहे, ऐं तव्हां हुनखे जेतिरो थी सघे, असांजो पाकिस्तान में अलमी हो आहे असां नेगेटिविटी खे प्रमोट कंदा, एग्जैक्टली बिल्कुलु तव्हां मनफ़ी तासुर खे हटाए करे अगरि देयर इज समथिंग 99.99% नेगेटिव आहे, 0.9 त हुन में कुझु आहे न पॉज़िटिव, त तव्हां हुनखे पंहिंजे अल्फाज़ सां, सहाफ़ी छा कंदो आहे पंहिंजे अल्फाज़नि सां ई हिकिड़ो नैरेटिव ठाहींदो आहे न, बयानियो बिल्ड कंदो आहे। त कोशिशि कई वञे त हिन नाकाम ऐं न मनफ़ी मुआशिरे खे जेतिरो थी सघे हिकु मस्बत रवैयो ॾेखारियो वञे, छो जो पाकिस्तान जहिड़ो मुल्क मुंहिंजे ख़्याल में ॿियनि किथे आहे कोन, इहा असांजी ज़िम्मेदारी आहे, असां हुनखे रिप्रेज़ेंट कीअं था कयूं, ऐं जीअं असां रिप्रेज़ेंट कंदासीं इहो तीअं ई दुनिया खे रिप्रेज़ेंट थींदो। त मुंहिंजे ख़्याल में त असां त ॾाढी वॾी ज़िम्मेदारी आहे, असां आवाम खे बि जवाबु ॾियूं ऐं कानून खे बि जवाबु ॾियूं। बिल्कुलु अव्हांजी ॻाल्हि सां कंटिन्यू कंदे मां हिकु ॿी ॻाल्हि अव्हां खां पुछणु चाहींदसि त जीअं त डिजिटल मीडिया प्लेटफॉर्म्स जेके आहिनि उहे नवां ठही रहिया आहिनि, त उहे जेके कोड ऑफ एथिक्स जी असां ॻाल्हि कयूं त उहे किथे आहिनि, उहे नज़र अचनि था या न हुजणु घुरिजनि या न हुजणु घुरिजनि, अव्हां उनखे कीअं था ॾिसो? मूं थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई त असां हिन वक़्तु वी आर लैकिंग इट डिजिटल मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी, मतिलबु अगरि हाणे हर माण्हू जंहिं वटि मोबाइल आहे न बदकिस्मती सां उहो सहाफ़ी आहे, उहो सहाफ़ी न आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेके माण्हू शौक़िया सहाफ़त करे रहिया आहिनि उन्हनि खे सहाफ़त जी तालीम और तरबियत जो को अंदाज़ो ई न आहे त सहाफ़ी जे अंदरि हिकिड़ी बुनियादी इख़लाक़ियात हूंदी हुई। को ज़मानो हूंदो हुयो जॾहिं की सहाफ़ीअ खे कंहिं ज़िम्मेदार शख़्सियत खां कंहिं शइ ते का राय या को तबसरो वठिणो हूंदो त उहो तहरीरी इजाज़तनामो बि हूंदो हुयो, साईं मां फलाणे मैटर ते तव्हां वटि हाज़िर थियणु थो चाहियां, तव्हां पंहिंजी राय ॾियणु पसंदि कंदा न कंदा, सवाल करणु सहाफ़ी जो हक़ु आहे, जवाबु ॾियणु न ॾियणु उन शख़्सियत जो हक़ु आहे। त भाऊ मां पंहिंजी राय हिन ते रिज़र्व रखंदुसि, मां पंहिंजा अल्फाज़ पाण वटि रखंदुसि, मां जवाबु न ॾींदुसि। इहा आहे सहाफ़ती इख़लाक़ियात। इदारनि में पहिरां सहाफ़ी नर्सरी हूंदियूं हुयूं, बाक़ाइदा एडिटोरियल बोर्ड हूंदा हुया, ख़बर तराशी थींदी हुई, ख़बर ठाही वेंदी हुई, ख़बर जी नोक पलक संवारी वेंदी हुई, ख़बर खे ख़बर ठाहियो वेंदो हुयो। ग्रास रूट ते जंहिंखे तव्हां वर्किंग क्लास जर्नलिस्ट चवंदा आहियो, उहो जर्नलिस्ट ख़बर आणींदो हुयो, ख़बर खे ख़बर ठाहे करे पेश कंदो हुयो इदारो, जेके एडिटोरियल बोर्ड चइबो आहे। बदकिस्मती इहा त हिन वक़्तु असां वटि अहिड़ी शयूं की आहिनि कोन, इहे शयूं अख़बारनि मां, इदारनि मां, चैनल्स मां ख़तमु थी वियूं। तव्हां वॾनि वॾनि अख़बारनि में ॾिठो हूंदो त उते बि तव्हांखे अहिड़ियूं बेसिक बुनियादी ग़लतियूं नज़र आयूं जेके एक्सपेक्टेड न हुयूं। तव्हां वॾे वॾनि चैनल खे ॾिसंदा हूंदव त उहो नालो कंहिंजो, शख़्सियत कंहिंजी पेश करे वेंदा आहिनि, पोइ बाद में माज़रतूं पेश कंदा आहिनि। त उन्हनि सभु शयुनि खे ॾिसंदे अगरि तव्हां डिजिटल मीडिया ते अचो त डिजिटल मीडिया त हिन वक़्तु जेको आहे न घर घर सहाफ़ी पुॼाए छॾियो आहे ऐं इख़लाक़ियात जूं धजियूं उड़ाए छॾियूं। हाणे इशू क्रिएट था कया वञनि, बेहूदगी खे परवान थो चढ़ायो वञे, तव्हां ॼाणी वाणी हिकु नंढे एक्सीडेंट खे बि वॾो एक्सीडेंट करे पोर्ट्रे था कयो, शोर शराबो था कयो, तमाशो था कयो, जस्ट बिकॉज़ तव्हांजो हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे ऐं यूट्यूब जेको आहे अलाउ कंदो आहे तव्हांखे मोनेटाइज़ेशन खां बाद अर्निंग लाइ। त तव्हां हिकु पाकिस्तान जो हिकिड़ो मतिलबु उहो बरे सगीर जो मां हिकिड़ो अलमियो चवां त असांजो सनसनी खेज़ ऐं चटखारेदार मिज़ाज जा माण्हू आहियूं, असांखे खाधा बि तिखा वणंदा आहिनि, दाल ते बि तड़को लॻे त पोइ दाल मज़े जी लॻंदी आहे। त इन करे ख़बरुनि ते तड़को हणी करे हिक जी ॿी करे ख़बर अंदरि कुझु आहे, थंबनेल कुझु आहे। जेका क़ौम थंबनेल ते हले पई, थंबनेल ॾिसी करे ख़बर हुन ते क्लिक थो थिए त पोइ उहा जेका असां सोचूं था त उहा शइ हुजे कोन थी। त इन करे इहे जेके डिजिटल मीडिया जा जेके हाणे जेके कुएं जा मेंढक जेके आहिनि न, माज़रत सां ठीकु आहे माण्हू थी सघे थो नाराज़ थियनि, पर इहे सहाफ़ी न आहिनि। बट इट्स अ फैक्ट, बट इहे सहाफ़ी न आहिनि न। हाणे तव्हां वटि जेका वीवो ओप्पो जो सुठे कैमरा वारो मोबाइल अचो, तव्हां सहाफ़ी आहियो, सहाफ़ी छा हूंदो हुयो कंहिं ख़बर ई न आहे। बिल्कुलु सहाफ़ी वञी को मिनाज बरना खां पुछे, अफ़ज़ल भट्ट खां पुछे, कोई साईं ज़ोएब जदाई साहब खां पुछे। मां पंहिंजी हैसियत में 2010 में ख़बरूं पढ़ंदोसि, कोई वञी जावेद लांघा साहब खां पुछे त जॾहिं आदिल अली तव्हांजे सेट ते पहिरियों दफ़ो आयो त तव्हां छा चई करे हुनखे हटायो हुयो, जॾहिं मां 19 सालनि जो हुयुसि। ठीकु, तव्हां इहे सहाफ़ती हिकिड़ो इख़लाक़ियात जो
दरस व तदरीस जो हिकिड़ो सिलसिलो आहे, सीख हूंदी हुई, उस्ताद हूंदा हुया, साफ़री उस्ताद हूंदा हुया। मूं कहिड़े प्रोग्राम में खलील नासिर साहब सां गॾु सेट शेयर करण खां मना करे छॾी। अच्छा, व्हाट वाज द रीजन बिहाइंड दिस? सीनियरनि मुंहिंजा सीनियर साहब त KU जे सदर रहिया आहिनि, मां हिकु जूनियर मतिलबु जेको आहे हिन वक़्तु मुंहिंजी छा हैसियत आहे, मां उन्हनि सां गॾु प्रोग्राम कीअं मतिलबु मां हिकु चैनल ते इनवाइटेड हुयुसि, मूंसां को होस्ट जेके हुया, को गेस्ट जेके मूंसां गॾु खलील नासिर साहब KU जा सदर रही चुका आहिनि, सीनियर माण्हू आहिनि। मूं मना करे छॾी, मां चयो मां न वेंदुसि। मां पहिरां आयल हुयुसि, मुंहिंजी चेयर फर्स्ट हुन में लॻल हुई, मां चयो मां न वेंदुसि। मां चयो भले त मां हीउ प्रोग्राम अटेंड न कंदुसि, गेस्ट ॿियो आहे, चए न। मां चयो मुंहिंजी सीक्वेंस चेंज कयो, मां चयो मां न वेही सघंदुसि, मुंहिंजो उस्तादु आहे। हाणे अॼोके दौर में हिकु सिर्फ़ु रड़ियूं करे ॻाल्हाइणु, हथ बॉडी लैंग्वेज ॻाल्हाइणु, त अलाए माण्हू वात सां था ॻाल्हाइनि, अलाए हथ सां था ॻाल्हाइनि। कुझु यूट्यूबर जहिड़ा बि आहिनि, मां सोचंदो आहियां अरे ॻाल्हाए किथां थो, सम्झ में नथो हथ मां थो ॻाल्हाए या वात मां थो ॻाल्हाए, जी सोचणो पवंदो आहे। हिनखे मां सम्झ हिनखे हथ खे फॉलो कयां या मां वात खे फॉलो कयां। सेंस ई न आहे, सनसनी आहे, शोर शराबो आहे। त इहे साफ़ ई ज़िम्मेदाराना या साफ़ ई अदवार न आहिनि। साफ़ त हिकिड़ी लर्निंग आहे, हिकु प्रोसेस आहे, हिकु जदोजहद आहे, ऐं त हुजनि सोन खे बि बाहि में सड़णो पवंदो आहे त उहो कुंदन थींदो आहे, ईअं न आहे। सहाफ़त जे बारे में मां ॻाल्हि करे रहिया आहियो, त मां खां पुछंदसि त जेके अॼुकल्ह जो रवायत शुरू थी वई आहे हिकिड़ी पॉडकास्टिंग जी, ऐं अव्हां बि हिकिड़ो पॉडकास्टर रहियो, उन में जेके आहिनि से उहे सहाफ़त लाइ हिकिड़ो सुठो मौक़ो आहे या अव्हां इन खे एज़ अ चैलेंज था ॾिसो? अच्छा, मां हिन ते थोरो सो तव्हांखे जेको आहे न, मुंहिंजो इहो प्रोग्राम काफ़ी टाइम खां हुयो, मुंहिंजो प्लान हुयो। मूं 2024 जे एंड में जेको आहे न, मिड में हिकिड़ो चैनल साइन कयो। उन चैनल जा कराची में कुझु मामलात न ठहिया, मां हुनजो ब्यूरो चीफ अपॉइंट थियुसि पहिरियों जॾहिं उहो चैनल नओं आयो। पोइ मूं सोचियो यार करिणो सभु कुझु मूंखे पाण खे ई आहे, ऐं मां थोरो आज़ादु माण्हू बि, आज़ादु मंच माण्हू आहे, त मां जेको आहे न उहो जेके सख़्तियूं या जेके उहे ईंदियूं आहिनि, मां कॾहिं लाइन क्रॉस न आहियां कंदो, पर जिते जेतिरो सच ॻाल्हाइणो हूंदो आहे ओतिरो मां ॻाल्हाए वेंदो आहियां, शायदि हुन खां वधीक ॻाल्हाए वेंदो। मतलब मैं जो देखता हूँ बोलने का आदी हूँ, मैं अपने शहर का सबसे बड़ा फसादी। मां हुन मिज़ाज जो माण्हू आहियां, ऐं मुंहिंजे लिखण में ॻाल्हाइण में सम्झ अची वेंदो आहे। मां जेको पॉडकास्ट कंदो आहियां न, दैट इज़ अ प्योरली यू कैन से करंट अफेयर्स साइड ते या पॉलिटिकल नीच ते आहे। मां इशू बेस्ड पॉडकास्ट कंदो आहियां जी। अॼोको दौर जेको पॉडकास्ट जो आहे न, उहो रेवेन्यू बेस्ड पॉडकास्ट आहे, उहो बेसिकली हिकिड़ो बिज़नेस आहे। असांजो चैनल मोनेटाइज़्ड आहे, पर वी हैव नो रेवेन्यू फ्रॉम दैट। असांजे यूट्यूब ते क्या व्यूअरशिप न आहे। अच्छा, मुंहिंजो एजेंडा ई न आहे। मुंहिंजो एजेंडा आहे अवेयरनेस स्प्रेड करणु। मुंहिंजो थी सघे थो त पंहिंजो पाण खे प्रोफाइल करण जो एजेंडो हुजे, मां हुन लाइ प्रोफाइल पॉडकास्ट कंदो हुजां। असां सीरियस ऐं सिंसियर पर्सनैलिटीज़ खे घुराए करे पॉडकास्ट कंदा आहियूं। मुआशरे जो हाल इहो आहे, जो तव्हां ॾिसो त को कॉमेडियन वेठो आहे, उहो बि पॉडकास्ट थो करे, का मज़हबी शख़्सियत वेठी आहे, उहो बि पॉडकास्ट थो करे। रिसेंटली मूंखे ख़बर पई, मां हिकिड़े गेस्ट खे टारगेट करे रहियो हुयुसि, कराची में मशहूरु असिस्टेंट कमिश्नर जी पोजीशन ते आहिनि। माय PRO वॉज ट्राइंग टू गेट हिम के हुनखे पॉडकास्ट ते घुराइजे। कल्ह राति में ख़बर पई त हू पाण कंहिं चैनल ते पॉडकास्ट शुरू करणो आहे, सरकारी ऑफिसर आहे। हाणे ख़बर सच आहे न, पर कल्ह राति मूंखे इहा ख़बर पई आहे। त हाणे सभिनि खे लॻे थो त ॿ कैमरा रखी करे हिकिड़ो सेट ठाहे करे पॉडकास्ट करणु आसान आहे। पॉडकास्ट करणु आसान न आहे। तव्हां मतिलबु अक्सर, अच्छा ॿी ॻाल्हि त गेस्ट जी क्वालिटी बि मैटर थी करे न। हाणे होस्ट जेको आहे उहो मतिलबु 2-3 जॻहनि ते मुंहिंजो अहिड़ो थियो सिलसिलो, मुझे टीम जो का मुझे प्रोफाइल मोकलियो, तो होस्ट तो पूछे मुझे टीम का, आप एक काम करें, सवाल बता दें हमें आदिल साहब से क्या पूछना है। यू शुड नो that who is coming to your set. मां अॼु ताईं कोई स्क्रिप्ट फॉलो न आहे कयो। मां डॉक्टर कादिर मक्सी खां वेंदे आफ़ाक़ अहमद जहिड़ी पर्सनैलिटीज़ खे होस्ट कयो आहे, नो स्क्रिप्ट, को सवाल न हूंदो। तव्हां कयो बि त अहिड़ी पर्सनैलिटीज़ खे आहे न जेके ऑलरेडी जिन जे बारे में घणी आई थिंक लर्निंग आहे। बेसिकली मां 2000 मतिलबु मां 19 सालनि जो तॾहिं खां मां मैदान में आहियां। नाउ आई एम 35। कॾहिं के नए माण्हूअ खे, के नई शख़्सियत खे अव्हां जॾहिं इंटरव्यू कंदा आहियो त उन जे लाइ केतिरी महिनत करण जी ज़रूरत पवंदी आहे, इहो ॿुधायो। नवां माण्हू जेके मूं वटि ईंदा आहिनि, लेट्स से कि हाणे कुझु टेक्नोलॉजी सां रिलेटेड बि आहिनि, कुझु AI सां रिलेटेड बि आहिनि। मां एजुकेशन वारनि खे बि अकोमोडेट कंदो आहियां, ऐं मां कोशिशि कंदो आहियां त जेके मतिलबु प्रोफेसर्स आहिनि या लेगेसी कैरियर्स आहिनि उहे बि अचनि। पर हाणे जहिड़ी मुंहिंजी नीश आहे, मूंखां अक्सर गेस्ट अवॉइड कंदा आहिनि, छो जो मुंहिंजा सवाल ॾाढा सीरियस हूंदा आहिनि। न तल्ख़ न, सीरियस हूंदा आहिनि। हाणे अगरि लेट्स से कि मूं वटि फीमेल गेस्ट आहे, त उनजी एक्सपेक्टेशन इहा हूंदी आहे त मां हुनखां इहो पुछंदुमि त आपने अपने आप को मेंटेन कैसे किया। हाणे इहो सवाल त मां न कंदुसि, ऑब्वियसली मां मतिलबु मूंखे सूट ई नथो करे न। या मां कॉमेडी करणु वेही रहां, या मां पेड पॉडकास्ट करणु शुरू करे ॾियां, मां माण्हुनि खे जेको मतिलबु प्रोमोट कयां, मां छो कयां। मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी लेट्स से कि स्ट्रगल आहे, फेस वैल्यू आहे, त मां पंहिंजी नीश हिसाब सां कमु कंदुसि। हिन वक़्तु डिजिटल मीडिया थी वियो आहे कमर्शियल।
बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां जेको आहे न पाण खे प्रोफाइल करण लाइ, पाण खे अपलिफ्ट करण लाइ पाण ते इन्वेस्टमेंट करे रहिया, पोइ उन में क्वालिटी जेका आहे न उहा मैटर नथी करे, क्वांटिटी मैटर थी करे। जॾहिं क्वांटिटी ऐं क्वालिटी जो मुक़ाबिलो शुरू थी वेंदो आहे त पोइ क्वालिटी हमेशह कॉम्प्रोमाइज़ थींदी आहे। इन ई ॻाल्हि खे वठंदे अगरि मां उन खां पुछां त जेको हिकिड़ो वायरल कॉन्टेंट आहे ऐं जेके व्यूज़ आहिनि, इन जी दौड़ में जेका सहाफ़ती मयार आहे इहो केतिरो मुतासिर थियो आहे? ॾिसो, व्यूज़ जी दौड़ में सहाफ़त आहे ई न, ठीकु आहे। व्यूज़ जी दौड़ में तव्हां मुल्क दुश्मनी में बि कुझु माण्हू ॾिठा हूंदा न। बिल्कुलु। व्यूज़ जी दौड़ में तव्हां अहिड़ा माण्हू बि ॾिठा हूंदा जिन रियासत खे बि नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई, पाकिस्तान में बग़ावत खे बि नुक़सानु मतिलबु उकसाइण जी कोशिशि कई, पाकिस्तान जे नौजवान खे बि भड़काइण जी कोशिशि कई। छाजे लाइ? सिर्फ़ु व्यूज़। I'm a सेल्स पर्सन प्राइमरीली। मां 16 सालनि 17 सालनि खां IT सेल थो कयां। सही। त मां पाण खे चवंदो आहियां I'm a सेल्स पर्सन। मां पंहिंजो बयानियो बि सेल कंदो त मां बयानियो ॾियां त उहो सेल थो कयां। त बीइंग अ सेल्स पर्सन मां चवंदो आहियां त जेको व्यू ॾिए थो न हिकिड़ो, मतिलबु जेको ॻाल्हाए थो, पॉडकास्ट करे थो, या जेको वीलॉगर आहे, ठीकु आहे, उहो हिकिड़ी प्रोडक्ट आहे। उनजो वीलॉग या उनजी वीडियो या उनजो कॉन्टेंट हिकु प्रोडक्ट आहे, ऐं मां एज़ अ व्यूअर उनजो बायर आहियां। उनजी ॻाल्हियुनि मां हुनखे व्यू मिली वियो, मूंखे कुझु न मिलियो। अल्टीमेटली मां उनजो जेको अल्टीमेट बेनिफिशरी आहे उहो हू शख़्स आहे, ऐं मां जेका उनजी मैनिपुलेशन शिकार आहियां। त उनजी इंफॉर्मेशन जेका हुई उहा सची हुई, कूड़ी हुई, मिस इंफॉर्मेशन हुई, डिसइंफॉर्मेशन हुई, फैक्ट चेक हुयो या न हुयो, पर हू माण्हू पंहिंजो कमु करे वियो। हुनखे व्यू खपनि पिया, हू सनसनी फैलायो, हू व्यूज़ वठी वियो। असांजी आवाम खे थोरो पाण खे ज़िम्मेदार करण जी ज़रूरत आहे। त असां जेको फेसबुक खे, सोशल मीडिया खे एतिरो सीरियस वठी वेठा आहियूं। मां तव्हांखे अहिड़ी अहिड़ी शयूं ॿुधाए सघां थो, एतिरा सीनियर ऐं सीरियस माण्हू जिन जो कैरियर आहे, कैलिबर आहे, मां पुछो साईं ख़बर किथां आई आहे? फेसबुक ते पई हले, सची ख़बर। मां साईं तव्हां फेसबुक ते ख़बर ॾिठी आहे, कंहिं शेयर कई आहे? असां ख़बरूं उनजी का वेरिफिकेशन कोन्हे न। साईं असां ख़बरूं ठाहिण वारा आहियूं, असांखे पुछूं न त ही कंहिं कयो आहे। हाणे मसइलो इहो आहे त जेका आवाम फेसबुक खे सीरियस वठे, स्ट्रगल न करे, जेका इनकलाब बि फेसबुक ते आणे, जेका तब्दीली बि फेसबुक ते आणे, जेका जदोजहद बि फेसबुक ते आणे, मतिलबु उहो जेको ईच एंड एवरीथिंग जेका आहे सो तव्हांजी सिर्फ़ु स्क्रॉलिंग बेस्ड आहे, त पोइ त कुझु नथो थिए। रील बेस्ड आहे, शॉर्ट बेस्ड आहे, फुल प्रोग्राम बि कोई न ॾिसो। हाणे एतिरी लिमिटेड अप्रोच, लिमिटेड सोच, पोइ मुंहिंजे ख़्याल में त को हाल न आहे। जे ॾिठो वञे त जेका डिजिटल सोशल मीडिया चऊं या डिजिटल दुनिया चऊं असां, उहा भला सहाफ़ियुनि लाइ का रजिस्ट्रेशन या का प्रोफेशनल सर्टिफिकेशन जो को बंदोबस्तु करे, को अहिड़ो निज़ाम ठाहे ताकी हू जेका वेरिफिकेशन अचे या जेका वेरीफाइड हिकिड़ी ख़बर अचे असां वटि, त उहा हिकिड़ी अथॉरिटेटिव सोर्स खां अचे। मूं लास्टली IBA सेंटर ऑफ एक्सीलेंस इन जर्नलिज्म IUJ ते मूं हिकिड़ो प्रोग्राम अटेंड कयो जिते UN जी टीम आयल हुई। उन्हनि फैक्ट चेक कुझु फैक्ट्स ॾिना, ठीकु आहे, उन्हनि ख़बरुनि जो हिकिड़ो मयार ॾिनो। आउट ऑफ 100% दे कंसीडर्ड 49% न्यूज़ टू बी कंसीडर्ड, मतिलबु 51 ते उन्हनि रिजेक्ट करे छॾियो, सिधो तयारी त ख़बर ई न आहे। 49% खे उन्हनि जेको उन्हनि चेक कयो त यार दीज़ मे बी कंसीडर्ड टू फैक्ट चेक। उन मां अबव 40% जेको आहे उन्हनि खे फैक्ट ख़बरूं मिलियूं। ठीकु आहे, ऐं मोर देन उन 40% जो जेको 70% आहे उहो हिकु सियासी जमात जो, हिकु पर्टिकुलर पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ आहे। मतिलबु छा हिन में लिखण जी कहिड़ी ॻाल्हि? हा, मतिलबु सही जेका फैक्ट आहे, मतिलबु हाणे तव्हां सम्झो त इहो इदारो जेको आहे या जमातूं जेके इहे कमु कनि थियूं, कूड़ एतिरो ॻाल्हाइजे जो उहो सच लॻे, ऐं सच खे एतिरो लिकाइजे जो हुनजी का हैसियत न रहे। बिल्कुलु, हाणे सच त सच आहे, पर मसइलो इहो आहे त असांजे मुल्क में UNDP इन्वेस्ट थो करे त तव्हां फैक्ट चेक ते कमु कयो। आई फैक्ट हिकिड़ो इदारो आहे, सही, UNDP जे तहत कमु कंदो आहे। ठीकु आहे, इदारा कमु कनि था, तव्हांजे मुल्क में बैरूनी इदारा अची करे इन्वेस्ट कंदा, सरमायाकारी कनि था, उनजे बावजूदि तव्हां हुन ख़बरूं अहिड़ियूं था मोकिलियो उन्हनि खे, मतिलबु उन्हनि हिकिड़ो पोर्टल लॉन्च कयो, ख़बर मोकिलियो, असां चेक कंदासीं। तव्हां हुनजो टाइम वेस्ट करायो, उन्हनि जी रिसोर्सिस लॻंदियूं न, उन्हनि जा उनजी मेन पावर आहे, उनजो टाइम आहे। 51% ख़बरूं तव्हां उहे मोकिलियूं जेके फेक आहिनि। 49% जेके कंसीडर थियूं, मोर देन 70% वर फेक। ठीकु आहे, ऐं उहे स्पेसिफिकली हिकिड़े पैटर्न ते हलनि पियूं। त हीउ जेको मुआशिरो आहे न, इहो हले थो पंहिंजे ज़ाती एजेंडा ते, पंहिंजी पर्सनल गेन्स ते। त मुंहिंजा गेन्स छा आहिनि? असां पर्सनैलिटी ओरिएंटेड माण्हू आहियूं, सम हाउ कंहिं न कंहिं कैपेसिटी में असां सभु कंहिं न कंहिं कल्ट जा शिकार आहियूं। बिल्कुलु अंधी तकलीफ़ पोइ असां में शायदि असां पोइ चाहे मज़हबी साइड ते हुजूं, पोइ असां शख़्सियत परस्ती में हुजूं, या असां सियासी हुन में पैरोकारी में हुजूं, या पोइ असां अफ़सरशाही में हुजूं, या नौकरशाही में हुजूं, सम हाउ असां कल्ट जो शिकार आहियूं।
बिल्कुलु ईअं ई आहे। असां में सोचण सम्झण जी सलाहियत जेका आहे न उहा आहे। मां ईअं न चवंदुसि न आहे, मां इहो बि न चवंदो उहा सल्ब करे छॾी आहे कंहिं, या उहा कंहिं असां मां कंहिं कढी छॾी आहे, न। असां फेसबुक स्क्रॉल करे हिकु रील ऐं शॉर्ट ॾिसी करे पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे शेयर करे अलाह ताला पाकिस्तान खे हाल पे रहम करे मथां लिखी करे ज़िमेदारी बंदि करे मोबाइल रखी करे सुम्हण वारी क़ौम निकिरी करे असांखे कमु न आहे कमु। बिल्कुलु वी डोंट वांट टू चेक फैक्ट्स। असांखे स्ट्रगल न आहे करणी, त पोइ असांजो इहो हाल आहे। भला अगरि इन जी मां अव्हां खां इहा ॻाल्हि पुछां त जेकर तव्हां ॿुधायो त जीअं नेगेटिव इंफॉर्मेशन जेका आहे उहा तेज़ी सां फैलिजे थी, ऐं जेको कूड़ आहे उनखे असां एतिरो वधायूं था त उहो समटाइम्स असांखे सच लॻणु शुरू थी थो वञे। त इहे जेके बि फैक्टर्स आहिनि इन्हनि खे कीअं रोकिजे? हालांकि शेयर करण वारा बि असां ई आहियूं, ख़बर खे फैलाइण वारा बि असां ई आहियूं, फैक्ट फाइंड करण वारा बि असां ई आहियूं, त पोइ आख़िर असां छा कयूं अहिड़ो? हिकिड़ो दौर हुयो कुतुबबीनी जो, ठीकु आहे। मां अलहमदुलिल्लाह मुंहिंजी बदकिस्मती आहे, मां हकीम मोहम्मद सईद शहीद साहिब सां मुंहिंजी मुलाक़ात न थी, पर हुनजी साहिबज़ादी सादिया राशिद साहिबा सां, मसूद अहमद बरकाती साहिब सां मुंहिंजी मुलाक़ातूं रहियूं। हिन वक़्तु बि जेके नौनियाल हलाए रहियूं आहिनि, डॉक्टर नौरीन जिन जी PhD कई आहे नौनियाल ते, उन्हनि सां बि मुंहिंजी मुलाक़ात रही ॿारनि जे अदब जे हवाले सां। छो मुंहिंजो हिकिड़ो हल्का अदब बि आहे, पंहिंजो उथी वेठी आहे उन्हनि सां। त मुंहिंजी बदकिस्मती रही त मां हिकु अहिड़ी शख़्सियत सां मिलण खां महरूम रहिजी वियुसि। पर जिन माण्हुनि कुतुबबीनी खां पंहिंजी तरबियत शुरू कई न, तव्हां वटि हमदर्द नौनियाल हुयो, तव्हां वटि टोट बटोट हुयो, तव्हां वटि अनोखी कहानिया हुयो, तव्हां वटि साइंसी कहानिया हुयो, तव्हां वटि बाद में बच्चों का इस्लाम बि आयो। इन ते बींदासीं त हिमल इहे सभु मां अचां थो, ठीकु आहे। हाणे मसइलो इहो आहे त जिन माण्हुनि उतां पंहिंजी तरबियत शुरू कई न, त उन्हनि माण्हुनि खे एतिरो सेंस जॾहिं उहो इस महीने का ख़्याल, इहे इबारत, नंढी नंढी शयूं, हिकिड़ो जो थॉट प्रोसेस ठहे पियो त यार ख़बर बग़ैर तस्दीक जे न आहे फैलाइणी, ठीकु आहे। 2003-04 में पाकिस्तान में मोबाइल आम थियणु लॻो न, 2006 में मूं वटि मोबाइल आयो जॾहिं मां फर्स्ट ईयर में हुयुसि। गुड मॉर्निंग जा मैसेज ईंदा हुया, गुड नाइट जा मैसेज ईंदा हुया, फॉरवर्ड मैसेज ईंदा हुया, रोमेंटिक मैसेज ईंदा हुया, ठीकु आहे। हाणे मां त उन्हनि माण्हुनि मां अगरि मूंखे कंहिं रोमेंटिक मैसेज मोकिलियो आहे त मां त ख़ुशि थियण खां पहिरियां मोकिलण वारा खां पुछंदुमि तोखे कीअं मोकिलियो, मोकिलियो, तूं ॿुधाए तोॾे किथां जनरेट किथां थियो आहे। हाणे मां त उहो माण्हू जंहिं कॾहिं ज़िंदगी में कंहिंखे फॉरवर्ड मैसेज बि न कयो हुजे, पोइ भले अलाए मूं त हिकिड़ियूं बददुआऊं आयूं हुजनि 10 माण्हुनि खे मोकिलियो त 11 लोगों को ज्वाइन करो ऐं मां त हाणे अलाए केतिरो पिटा परादा खाई वठंदुसि, मां त कॾहिं मोकिलियो ई कोन्हे, ठीकु आहे। असांजी तरबियत किताबनि खां थी, हीउ मुआशिरो जो किताबनि खे छॾे वेठो आहे न, इनखे ख़बर ई न आहे त कंहिं शइ जी तह में वञिणो कीअं, गहराई किताब जा पना खोलण में ईंदी, ई बुक्स वारा, PDF वारा, इन्हनि खे शइ ख़बर ई न। इन्हनि खे इहा अंडरस्टैंडिंग ई न आहे। नई असांजो जेको हिन वक़्तु स्कूलिंग माहौल आहे, नई असांजो जेको पेरेंटल माहौल आहे, तव्हां वटि ॿ शयूं आहिनि न, पहिरीं दर्जगाह तव्हांजो पेरेंट्स, तव्हांजी माउ, ॿी दर्जगाह तव्हांजो स्कूलिंग आहे। इन्हनि ॿिन्ही शयुनि में इन शइ ते कमी नथो थिए त तव्हां जेको मिसइंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन ते इनखे अॻिते फैलाइण खां पहिरियां पंहिंजी इख़लाक़ी ज़िमेदारी ते को कमु कयो। बल्कि असां नेगेटिविटी लाइ वधीक प्रिपेयर्ड आहियूं टू अडॉप्ट इट। एग्जैक्टली, असां नेगेटिविटी खे अपनाइण लाइ ॾाढो सुकून सां असां तयारु आहियूं त हिननि खे अडॉप्ट कयूं, फैलाएसि। ऐं अगरि कंहिं मुंहिंजे मुखालिफ़ ग्रुप जे ख़िलाफ़ आहे त बिस्मिल्लाह, त उहा त अञा वधीक वायरल तबाही थी वेंदी आहे। इहो हर तरफ़ खां आहे, ठीकु आहे। त जॾहिं असां पर्सनल गेन्स लाइ था जियूं त यार मूंखे तव्हांखे ग़लति करार ॾियणो आहे, अधे खे मूंखे ग़लति करार ॾियणो आहे, हिन भाऊ खे जेको आहे कंहिं ॿिए खे ग़लति करार ॾियणो आहे, त जॾहिं पर्सनल गेन्स तव्हां हलंदो न त पोइ तव्हां कॾहिं बि फैक्ट चेक में न वेंदो। फैक्ट चेक, इंफॉर्मेशन जी करेक्शन, कंफर्मेशन तॾहिं ईंदी आहे जॾहिं तव्हांजा पर्सनल गेन्स हुन सां डिसएसोसिएट हुजनि। तव्हां एज़ अ सोसाइटी सोचो, एज़ अ नेशन, एज़ अ लेमैन सोचो, एज़ अ लेमैन सोचो, नेशन सोचो, बीइंग अ लेमैन तव्हां हुन ते वर्क कयो, चेक कयो। हाणे त टूल्स मौजूदु आहिनि पर पोइ बि असां इस्तेमालु न कंदा आहियूं, ठीकु आहे। हो चवंदा एतिरो टाइम ई न आहे न, बसि जेका आहे उनखे कयो अॻियां। AI खे बि असां जेको आहे मतिलबु मज़ाक ठाहे छॾियो आहे। हा, नथा उनखे उनजो जेको यूज़ेज आहे बेसिकली AI ते अगरि पाण तव्हां थोरो ॻाल्हाइणु चाहियो त उनजा जेके फ़ाइदा आहिनि, असां छा उन AI मां ओतिरा फ़ाइदा वठी सघूं पिया, या सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़ी स्क्रोलिंग ऐं टाइम वेस्ट जेके चइजे बसि उन तरफ़ विया हलिया आहियूं। अच्छा ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ताईं जेको मुल्क जेको आहे, जंहिं मुल्क जी आला हुकूमती अमलदार जेके आहिनि उहे हिन महिल ताईं जेके सिर्फ़ु इहे चवनि त पाकिस्तान में टेक्नोलॉजी के तहत इकोनॉमी का बूम लेके आएंगे, तो टेक्नोलॉजी कहिड़ी आहे ख़बर त उन्हनि खे आहे कोन। पीर सननि 70-80 जी ॾियाई उन्हनि जी एज आहे,
वो फुल मैनुअल तख़्ती वारे दौर में हुया, पत्थर जे दौर में हुया, हाणे वो AI में लिया आहिनि, उनखे त ख़बर आहे ई कोन न। मतिलबु मां त चवंदो न पाकिस्तान खां मां ॾाढो ब्रूटल माण्हू आहियां, मां चवंदो बाबा सभ खां पहिरियां जेका इहा ब्यूरोक्रेसी आहे हिनखे बैकलैश कयो हिनखे। बिल्कुलु ईअं। राइट मैन फॉर द राइट जॉब आहे न, जंहिंखे ख़बर हुजे त AI आहे छा। ठीकु आहे, हाणे असां वटि ॿ टे ॾींहं पहिरियां तव्हां ॿुधो हूंदो AI जा छिपकली, ॿुधो हूंदो तव्हां। एग्जैक्टली, हिकिड़ो हाणे ॾाढो जेको मां स्टेटमेंट basically- हुयो मां- न वायरल मां- वियो। मां FPCCI जो एजुकेशन रिफॉर्म कमेटी जो मेंबर बि आहियां। ओके, ठीकु, सही। त मां त मतिलबु हाणे जेको आहे न माण्हुनि खे तारीफ़ ॾियणी छॾे ॾिनो आहे, छो जो मूं वटि शयूं एतिरियूं आहिनि जो मां लास्टली असांजी जेका मीटिंग थी न उहा हुई AI ते, उन में एजेंडो इहो हुयो। माण्हू सम्झंदा सिर्फ़ु ओनली चैट GPT इज़ AI, चैट GPT खां अलावा AI ख़तमु आहे। AI इज़ नॉट चैट GPT। Chat GPT is just a platform Exactly. that you can give a can say have understanding कि यार आहे छा, ताकि प्रोसेस ऑटोमेट थो करे ॾे। असां मज़े जी ॻाल्हि त आहे, तव्हां चैट GPT खे जेतिरा दफ़ा कमांड ॾींदो न, उहो तव्हांखे ओतिरा दफ़ा ग़लति कमु करे ॾींदो। हा, पोइ तव्हांजी ह्यूमन एफर्ट जेका आहे न, उहा तव्हांखे डबल थी करणी पवे। त मां जहिड़ो माण्हू चवंदो यार मां त पाण लिखी वेंदुमि, मूंखे ज़रूरत कहिड़ी आहे। उहो हर दफ़े लफ़्ज़ चेंज करे थो छॾे, नरेशन चेंज थो करे छॾे, सभु करे छॾे। असां वटि अंधा माण्हू अहिड़ा आहिनि जिन करार ददू पेश करे छॾियूं चैट GPT ते, बाद में पकतावे। त तव्हां अगरि को ड्राफ्ट ठाहियो आहे त हुनखे चेक त कयो, उनमें एक्यूरेसी न थी रहे न। पढ़ो त सही न, इहा महिनत असांखे न आहे करणी। असां आहियूं डिपेंडेंस। ठीकु आहे, AI जो मुस्तक़बिल पाकिस्तान में न पर पूरी दुनिया में आहे। टेक्नोलॉजी जे थ्रू ई बूम ईंदो पाकिस्तान में। हाणे पाकिस्तान में फियर फैक्टर आहे त AI माण्हुनि जी नौकिरी खाए वेंदो, ईअं न आहे। फ्यूचर इज़ नॉट विद ओनली AI, फ्यूचर इज़ विद पीपल विद AI। बिल्कुलु हिकु स्किल आहे, ठीकु आहे, तव्हां हिन स्किल खे अडॉप्ट कयो, उनजी यूटिलाइज़ेशन सिखो, उहो तव्हांखे रिसर्च ॾेई सघे थो, तव्हांखे स्टेट्स ॾेई सघे थो, तव्हांखे डेटा ॾेई सघे थो, जेको पूरी दुनिया में। हाणे AI या चैट GPT या चैट बॉट जे पाण डेटा कीअं आयो? तव्हां ऐं मां शायदि मुंहिंजे ख़्याल में 2006, 7, 8, 9 खां कंप्यूटर यूज़ कंदा आहियूं। बिल्कुलु असां सर्च कंदा आयासीं, जी, गूगल उहो डेटा फैच कंदो रहियो, या उहो डेटा फैच कंदो रहियो, पाण डेटाबेस जमा कंदो रहियो। उन उहो एक्यूमुलेटेडली, जीअं तव्हां वटि हिकिड़ो दारुल उफ्ता आहे, फतवा जो सिलसिलो कीअं आहे, तव्हां वटि सिलसिला ब सिलसिला मौजूदु आहे, हिकिड़ो हवालो यार फलाणे मौक़े ते फलाणे दौर में ही फ़ैसिलो ईअं थियो, हिकु रेफरेंस मौजूदु आहे। जुडिशियल सिस्टम छा आहे? जुडिशियल सिस्टम बि इहा अथव, फलाणे फलां सूट फला वर्सिस फलां ही रेफरेंस हीअं दायर थियो, ही रेफरेंस आयो। इन एडिशन टू दैट इन पेरा में असां ही जेका जुडिशियल जजमेंट हैज़ बीन गिवन। ठीकु आहे, चैट GPT वटि बि डेटा आहे, या AI आहे, कर्सर आहे, जेमिनी आहे, जो इन डेटा आहे। उहो डेटा कंहिंजो, उहो डेटा तव्हांजो आहे, मुंहिंजो आहे, उहो असां जहिड़े मेन यूज़र्स जो आहे, उहो जमा थियल आहे, जेको एक्यूमुलेट लॻो पियो आहे सालनि खां पुठियनि कई सालनि हाणे खां। उनखे उहे सभु शयूं ख़बर आहिनि। हाणे मूंखे ख़बर आहे त यार मुंहिंजे बिज़नेस में कहिड़ा कहिड़ा ऑपरेशन, त हैंड्स ऑन टिप्स आहिनि। हाणे तव्हां साफ़ हथे मूंसां एतिरो कुझु ॻाल्हायो, मूंखे ख़बर हुई त डिजिटल मीडिया में छा छा ॻाल्हाए सघिजे थो, मूं तव्हांखे जवाबु ॾिनो, त इहो डेटा मुंहिंजे दिमाग़ में मौजूदु आहे। उहो हिकिड़ो डेटा हब आहे, तव्हां हुनखे यूज़ था कयो, पर तव्हां अगरि हुन ते फुली डिपेंड थी था वञो त उहो तव्हांखे कमु थो करे ॾींदो न। यू हैव टू लर्न द स्किल टू सर्वाइव। पर अगरि तव्हां हुन सां मुक़ाबिलो कंदो टेक्नोलॉजी सां, त टेक्नोलॉजी चाहे कहिड़े बि क़िस्म जी हुजे, जेको माण्हू चेंज खे रेज़िस्ट कंदो आहे न, उहो किथे बि न रहंदो। AI इज़ अ वेरी गुड थिंग, फ्यूचर आहे, पीपल शुड बी रेडी फॉर इट, मेक योर चिल्ड्रन रेडी। पर बदकिस्मती सां असां जेको आहे न, चैट GPT खे पंहिंजी गर्लफ्रेंड ठाहे वेठा आहियूं। ऑफिसनि में असां वेठा आहियूं, असां कचहरी पई हले, I've seen it। हाँ बिल्कुल ईअं ई आहे। तव्हां केसिस खणो त मूंसां नॉर्मली इहे केसिस स्टूडेंट सां डिस्कस मतिलबु असां एतिरा तरसियल माण्हू आहियूं जो असां AI सां था ॻाल्हायूं। हाणे मां छा चवां, त इन करे पीपल शुड बी पॉज़िटिव, दे शुड स्टार्ट टेकिंग थिंग्स पॉज़िटिवली, ऐं तव्हां शयुनि खे यूज़फुल करण जो सोचो न। हाणे तव्हां प्रोग्राम शुरू थियण खां पहिरियां अदो शर्मा साहब मूंसां पहिरियां ॿियनि प्लेटफॉर्म्स ते बि कनेक्टेड रहियो आहे। ही सॼा दोस्त जेके आहिनि मूंखे 24 कलाक ॾिसंदा आहिनि, यार ही कॾहिं कुझु थो करे, कॾहिं कुझु थो करे, त यार इहा मैनेजमेंट ई आहे न। बिल्कुलु ईअं आहे। 24 कलाक आहिनि न, केतिरो सुम्हंदुमि मां? 2 कलाक 3 कलाक इनफ आहे। but at least 6 to 7 hours डॉक्टर वारी ज़िंदगी जेको आहे न, डॉक्टर जी रिकमेंडेड आइडियल लाइफ लाइ न, पोइ मुंहिंजे लाइ स्विस बैंक में मूं वटि पैसा हुजनि, घर मुंहिंजो हुजे कैनेडा में, ठीकु आहे, या पोइ स्विट्ज़रलैंड जे बाग़ात में, ॿाहिरि मूं वटि 4-8 गाॾियूं बीठियूं हुजनि, हिकु मां जहिड़ो मिडिल क्लास उस्ताद जो ॿारु जंहिंखे ज़िंदगी में सभु कुझु पाण करिणो आहे, त पोइ इहो वर्क लाइफ बैलेंस जेको आहे न, इहा का शइ न आहे। हिकु स्ट्रगलर लाइ, हिकु महिनत कश लाइ इहो जेको वर्क लाइफ बैलेंस आहे न, इट एग्ज़िस्ट नोवेयर। Only there is only thing that brings balance in life, that is money. तव्हांखे ज़िंदगीअ में अगरि पंहिंजी फैमिली खे टाइम ते कॉम्प्रोमाइज़ कराइणो पवे न, तव्हां पूरो हफ़्तो बिज़ी आहियो, ठीकु आहे, टेक देम आउट ऑन वीकेंड, हिकु सुठो डिनर करायो, एवरीथिंग गेट कंपनसेटेड। बिल्कुलु ईअं ईअं सभिनि जा मूड सही थी त ॻाल्हि किथे अची पुगी, त स्ट्रगल कैन ब्रिंग बैलेंस इन लाइफ। अगरि तव्हां कंफर्ट ज़ोन में रहंदव त पोइ तव्हां किथे बि न रहंदव,
जी, त असांजे नौजवाननि लाइ अव्हां वटि कहिड़ो पैगाम हूंदो जेको अव्हां असांजे नौजवान असांजे ॾिसंदड़नि अव्हां जे ॾिसंदड़नि खे ॾियणु चाहींदा? सच ॻाल्हायां, बिल्कुलु प्योर सच। ॾिसो न, असां वटि को पैरामीटर कोन्हे न हिन में वक़्तु मेजर करण जे लाइ, त इन करे प्योर सच ॻाल्हाइजो। बसि नौजवान जो दौर आहे अॼुकल्ह जेंज़ी जेके आहिनि पोइ जल्दी कावड़जी बि वेंदा आहिनि। पर सच त सच चइजो ॻाल्हायां, न, सच त चइजे। सिधी ॻाल्हि आहे, महिनत कयो। अॼोको जेको नौजवान आहे न उहो हिकु ख़्याली दुनिया में आहे, हक़ीक़त खां इलाही परे आहे। हक़ीक़त खां इलाही परे बि आहे, उन हक़ीक़त खां परे रखण लाइ इलाही महिनत बि कई वई आहे। बिल्कुलु असां वटि बदकिस्मती सां 2 सियासी टेन्योर अहिड़ा गुज़रिया आहिनि। स्पेसिफिकली अगरि मां कराची जी ॻाल्हि कयां ऐं पोइ उन खां बाद अगरि मां नेशन वाइड ॻाल्हि कयां त 80s में हिकिड़ो दौर शुरू थियो जंहिं कराची खे मैनिपुलेट कयो, 90s में हिकिड़ो दौर शुरू थियो जंहिं पूरे पाकिस्तान जे नौजवान खे मैनिपुलेट कयो। असांखे पंहिंजी ज़ाती पसंदि नापसंदि खे छॾे करे हक़ीक़त खे तस्लीम करणो पवंदो। ऐं हक़ीक़त इहा आहे त असां जेको आहे पठाण जे चांहि जी होटल ते वेही करे मुल्क जी इकोनॉमी समेत दुनिया जी सियासत खे डिस्कस कंदा आहियूं। सुबुह जो असांजो गोल छा आहे, असांजो कमु छा आहे, असांखे करिणो छा आहे, इहो असां कॾहिं डिस्कस न कंदा आहियूं। तव्हां मुल्क में तासुबाती ॻाल्हियूं कंदा हो, असबियत परस्ती, क़ौम परस्ती, लसानियत जी ॻाल्हियूं कंदा हो, इहे सभु कमु चोरी जा बहाना आहिनि। कराची हुजे, हैदराबाद हुजे, सखर हुजे, लाड़कानो हुजे, लाहौर हुजे, एबटाबाद हुजे, इस्लामाबाद हुजे, मरी हुजे, कोसार हुजे, कमु करण वारे माण्हू लाइ कम जी खोट न आहे। कमु करण वारे माण्हू खे ॻोल्हींदो आहे। इहे सभु कमु चोरी जा बहाना आहिनि। असांखे जेको आहे न पंहिंजी हर हरामी छॾे करे कंफर्ट ज़ोन मां निकिरी करे उहे अपॉर्चुनिटीज़, उहे एवेन्यूज़ एक्सप्लोर करे उन्हनि ते कमु करणो पवंदो जेके असांजी पर्सनैलिटी में मौजूदु आहिनि। हर शख़्स हिकु डिफरेंट कैपेसिटी जो हामिल आहे। मसइलो इहो आहे त मूं पंहिंजी किताब में इहा ॻाल्हि लिखी, मां हुनखे रिपीट थो कयां त अगरि असांखे इहा ख़बर न आहे त असांजो गोल छा आहे त ठीकु आहे, दैट कैन बी आइडेंटिफाइड। असां हुनखे एक्सप्लोर करे सघूं था बाय एक्सपेरिमेंट्स, बाय तजुर्बा करे। पर अगरि असांजे अंदरि इहा जाखोड़ ई न आहे त मां आहियां छा, वॉट आई एम बिल्ड फॉर, मां छा जे लाइ ठहियो आहियां, मां छा करे सघां थो, मुंहिंजी कैपेसिटी छा आहे ऐं मुंहिंजी नीश छा आहे, या मां छा में सुठो परफॉर्म करे सघां थो, अगरि उहे जाखोड़े न त पोइ इहा तबाही जी ॻाल्हि आहे। बदकिस्मती सां असांजो नौजवान जेको आहे न उहो कंफर्ट ज़ोन में आहे। उहो सम्झे थो त हुकुमरान करप्ट आहिनि, मुल्क जो निज़ाम मफ़लूज आहे, मुल्क ते माण्हू क़ाबिज़ आहिनि, हिते मेरिट न आहे। मेरिट मूंखे ॿुधायो, मां अॼु ताईं जेको आहे हिकु बीइंग अ सिंधी, मां कॾहिं अॼु ताईं मतिलबु वन ऑफ द वर्ल्ड्स बिगेस्ट कंपनीज़ आई वर्क फॉर 17 years, अॼु मां पंहिंजी कंपनी हलाए रहियो आहियां। किथे मेरिट कोन हुई, मेरिट हुई क़ाबिलियत हुजे। इहो जेको मेरिट जो जेको रोइण आहे न, पोइ इहो जेको तव्हां चओ था त मेरिट न, ईअं न आहे। 10 खां 20% ताईं मेरिट ते कट लॻी सघे थो, 100% किथे मैनेजमेंट न थींदी, चाहे उहो इलेक्शन रिज़ल्ट हुजे, चाहे उहो के इम्तिहान जो रिज़ल्ट हुजे। ठीकु आहे, 80% ताईं त तव्हांखे पाण महिनत करणी पवंदी आहे न। तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी शनाख़्त हुजे, सुञाण हुजे, जीतने वाले घोड़े पे बाज़ी लगाई जाती है। अगरि तव्हां ते कोई स्टेक खेॾे बि सही त कीअं खेॾे, तव्हां में आहे छा, घरां खणी अची तव्हांखे वठी अचे, अच बाबा लिया तूं लाइ कुझु करिणो आहे, ईअं न आहे। मार्केट जी प्रोडक्ट मार्केट में नज़र अचणु खपे। हीउ मुल्क नौजवाननि जो आहे, 64% तव्हां नौजवान। ठीकु आहे, त तव्हां पाण अहिड़ियूं तहरीकूं हलायो, अहिड़ा प्लेटफॉर्म्स जब ठाहियो, जमा कयो जेके नॉन पॉलिटिकल हुजनि, नॉन बायस्ड हुजनि, पर गोल ओरिएंटेड हुजनि। हाणे तव्हां चओ त असांखे गोल ई न आहे ख़बर, त हाणे पोइ मुंहिंजे ख़्याल में तव्हां लम्हाए फ़िक्री आहे। तव्हां पहिरां पंहिंजो गोल ॻोल्हियो, पाण खे सुञाणो, पाण खे सुञाणे वियो त इनशाला सोसाइटी खे सुञाणण तव्हां लाइ को मसइलो न आहे। ज़रूरु ज़रूरु, तमामु सुठी सलाह अव्हां पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजे सिंध जे नौजवाननि खे, पंहिंजे मुल्क जे नौजवाननि खे ॾिनी त उथो ऐं पंहिंजे पाण खे सुञाणो। पंहिंजो करियर तव्हांजे पंहिंजे हथनि में आहे, न कि को घरां अची तव्हांखे हथु वठी ॾींदो या तव्हांखे को प्लेट में का शइ आणे ॾींदो। इहे अव्हां पाण ई आहियो जेके पंहिंजी महिनत सां सभु कुझु करे सघो था। वॾी महिरबानी आदिल साहब अव्हांजी जो अव्हां आहियो ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर कयूंसीं। नाज़रीन, हाणे वक़्तु अची वियो आहे प्रोग्राम जी पुॼाणी जो। वरी सुभाणे हिकु नए महिमान सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।